साहब सिंध जे मर्कज़ी अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध हुकूमत करप्शन खां सवाइ कुझु नाहे कयो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन आगरावे जो वाह जी पुल न हुजण सबबु खजीअ जी पुल तां किरी ॿुॾी फोरसल नींगर सोराब खोरो जे वासनि सां ॻोठ यार मोहम्मद मरखंड पहुची ताज़ियत करण खां पोइ कयो। संदसि चवणु हो त अरबे रुपया बजट हुजण बावजूदि सिंध जा हुक्मरान वाहन ते पुल बि न आहिनि ठाराए सघिया, जंहिं सबबु नींगर जी हयाती खसिजी वई ऐं सदमे में संदसि सामड़ बि दम ॾेई छॾियो। वाक़े जो केस सिंध हुकूमत ख़िलाफ़ दाख़िल थियणु घुरिजे। हुन पीपी अॻवान नफ़ीसा शाह ते तनक़ीद कंदे चयो त हूअ टीवी ते वेही वज़ीर आज़म ते तनक़ीद त करे थी, पर खेरपुर जे केतिरनि ई पाड़नि खे पाणी फराहम बि न करे सघी। कायम अली शाह 10 साल वॾो वज़ीर रहियो, पर खेरपुर जा रोड रस्ता अॼु बि खंडर बणियल आहिनि। ॻोठ यार मोहम्मद मरखंड खैरपुर जेको वज़ीर आला साहब जो बि हिते ज़िलो रहियो आहे, अॼु डेली अॼुकल्ह टीवी ते वेंदी आहे नफ़ीसा शाह साहिबा त हीअ थियो हो थियो, सिंध में इहो करे छॾियो असां। उन्हनि जे खैरपुर जे हिकु ॻोठ यार मोहम्मद मरखंड साम्हूं उन में कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो 10 साल ॿारड़ो नींगर हिन क्रॉस कंदे इन पुल खे क्रॉस कंदे इन में ॿुॾी फौत थी वियो आहे। मां चाहियां थो त इन जी FIR कंहिं ते कटिजणु घुरिजे। छा इन जी FIR सिंध जे हुक्मराननि ते न थियणु घुरिजे? विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।